फिलहाल असांखे जेको फ्यूचर आहे असांजो यूनिवर्सिटी खां पोइ जीअं असां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायोसीं त यूनिवर्सिटी जा जेके ग्रेजुएट आहिनि उहो लाभारू कंदा आहिनि। कोडर काॾे वई भाउ? कोडर तव्हांखे ॾेखारे कोडर वठणी पवंदी आहे। टायर सां कर वाला लाभारो तूं माना कुझु मैसेज तुंहिंजो आख़िरी मैसेज। मुंहिंजी कोडर ई केरु खणी वियो हाणे मां लाभारे ते कीअं असांखे चंदो करे कोडर वठी ॾियो। कोडर वठी ॾियो असां लाभारो कंदासीं। हल हलूं। दोस्तनि जो चवणु आहे त असांखे कोडर वठी ॾियो त असां लाभारो कयूं। कोडर बेल्चो डांटरो हे असां लाभारे लाइ रखियो आहे। ही छा आहे छेणा हा ग्रेजुएट थी विया आहियूं। हाँ। असां 3000 रुपया एकड़ वठंदा आहियूं लाभारे जो। 3 ॼणा ईंदासीं हिकिड़े ॾींहं में तव्हांखे पूरो एकड़ साफ़ करे ॾींदासीं। 3000 लाभारो करे ॾींदासीं। गुड बि कंदा आहियूं असां। गुड कंदा गुड वठंदा आहियूं 4500 रुपया। 4500 रुपया माण्हू वठंदा आहियूं गुड। वाह गुड खोटर बि आहे छा छो गुड खोटर बि आहे। खोटर बि आहे मन कीअं ॾींदी गली उहे आहिनि जिते असां मोहबत कईसीं। कॾहिं कईसीं मोहबत चओ असां हिते मूंखे यादि आहे कईसीं पर मिली कान। बस मूंखे यादि आहे ज़ावल जो दौरो मां हिते वेंदो हुउमि गलियुनि ज़ावल जो दौरो वॾो अफरा तफरी लॻी पई ओॾी महिल बांग्लादेश आज़ादी थिए पियो त असां हिते वेंदा। गोलियुनि जा निशान गोलियुनि जा निशान वण ते अथव। गोलियुनि जा निशान परियां ॾिसो मोर्चा लॻा अथनि। मोर्चा लॻल आहिनि। इहे ॻोठड़ा ॾिसो था गोलियुनि जा निशान आहिनि वणनि ते। उहे गलियूं आहिनि जिते असां मोहबत कईसीं। जाम मोहबत कईसीं। छिती मोहबत कईसीं ऐं जहिड़ी तहिड़ी मोहबत न कईसीं। मोहबत कईसीं वॾी असां वॾी वेड़ करे मोहबत कईसीं पर मिली कान। विड़ियासीं ॾाढो विड़ियासीं इन जे करे जो केनरियूज़ वाला छा आहे हुन नालो अचे थो इफ यू कांट फाइट फॉर लव व्हाट काइंड ऑफ लव यू हैव। सो असां विड़ियासीं। विढ़ण लव में ग़लति न आहे। असां सम्झूं था जेके बि आशिक़नि विढ़नि पाण में कुटनि कुटीन छेड़ा दसीन जेके दसिन पाण में कुटीन कुट हिक ॿिए खे दसिन। इहो असां माना तव्हांखे ॾींदासीं। युगांडा अपील आहे कयूं। युगांडा जा वज़ीर आज़म सम्झूं था असां उहो इंसाफ़ कंदो। हीउ ॾाकण अथव हिन में अक्सर करे आशिक़ वेंदा अथव। मां गुज़ारिश कंदुमि जेके बि हिते इंतज़ाम में हलाइनि था हिते महिरबानी करे जेके ॾाकण आहे हिन में कंहिंखे बीहण न हिते कैमरा लॻाई वञे। हा त ही को बि आशिक़ ते वेही न सघे। जीअं वेह त हुन ते एफ आई आर थियनि।